Movin Chandu. Before you, in previous classes, we studied parsing of noun, means how to identify noun, pronoun, articles, means total parts of a speech. Today, I would like to start the class with the name of Almighty Allah, who is Rahman Rahim, and unlimited salams and salas over our beloved Mahbub Hazrat Muhammad Mustafa Sallallahu Alaihi Wasallam. And my dear students, Assalamu Alaikum. Our today's topic is how to recognize the meaning of the word and clear concept of synonyms and antonyms. But first of all, in previous class, I had my topic or lecture on the verb. So first of all, simple points, I would like to repeat the same points. This is verb, and especially so many definitions are verb. But here I would like to tell you that verb is a word that shows what a person is, what a person does, and what a person is. There are three forms of it. The first one is, we say first form, second form, third form. So there are three forms of verb. But why? What is the concept? What is the reason? So this is first cut, and second is cut, third is cut. But we go to the sounds. What is sound? Cut. What is sound? Cut. And also cut. Means this is our first point, second point is also same, and third is also same. So means this is our first. We say fill जी पहली फॉर्म, ॿियो फॉर्म, टियों फॉर्म, और वो तो उन हिसाब सां, पर इन जो वन जो नालो छो पियो, सेकंड नालो छो पियो, छो त आवाज़ सभिनि जो सेम आहे न, इन जे करे जेको आहे असां उनखे वन था चऊं. मिसाल तौर ते असां हिकु ॿियो लफ़्ज़ था खणूं, सिर्फ़ु टे पॉइंट सम्झाइणियूं आहिनि, बाक़ी पोइ असां पंहिंजे पॉइंट ते ईंदासीं. ही असीं आम, ऐं जॾहिं वरी थर्ड ते हलिया वेंदासीं त ही वरी रिटन थी वियो. हाँ तव्हां ॾिसो फर्स्ट जेको आहे असांजो राइट आवाज़ ॾे वञिजो त सेकेंड असांजो रोड आहे, देयर समथिंग चेंज, कुझु तब्दीली आई, त ही असांजो फर्स्ट हो, सेकेंड बिल्कुलु वरी उन खां मुख़्तलिफ़ थी वियो. ऐं वरी ईंदासीं रिटन. ॾिसो ही असांजी टीं सूरत थी. हाणे बाक़ी रही असांजी ॿी पॉइंट. ॿी पॉइंट में मिसाल तौर ते असां हिकिड़ो खोड़ सारा लफ़्ज़ अहिड़ा खणी सघजनि था. एजुकेट. हाणे जेकॾहिं असां ॿियो इन जो आवाज़ खणंदासीं त उहो थी वेंदो एजुकेटेड, ऐं ही थी वेंदो एजुकेटेड. ही एजुकेट, ठीकु, एजुकेटेड. नंबर ॿ एजुकेटेड, कुदरती साॻियो आवाज़ असांखे मिलियो त असां इन खे काउंट कंदासीं ॿ. पर इन वर्ब जो रियल कॉन्सेप्ट इहो आहे, आम तौर ते असीं चवंदासीं भई एक्शन इज़ कॉल्ड वर्ब. ठीकु आहे, पंहिंजी जॻह ते ठीकु आहे, पर असांखे क्लियर करिणो इहो आहे त वर्ब शोज़ वॉट अ पर्सन इज़, वॉट अ पर्सन डज़, एंड वॉट अ पर्सन. दिस टाइम वॉट इज़ इन माई हैंड? Clear? And I am teacher. I have a pen. So many points are here. May I write these points? These points. Drawing board. सिर्फ़ असांखे 1-2 सेकंड जी तरफ़ वञिणो हो. हाणे असीं अचूं था पंहिंजे हिन सिनोनियम ऐं एंटोनिम. सिर्फ़ु थोरो कॉन्सेप्ट, थोरो उन लफ़्ज़ खे सम्झंदासीं. जेको सिनोनियम हूंदो आहे न, सिनोनियम, सिनो, नो नियम, सिनोनियम. हाँ तव्हां ॾिसंदो हिन में असां वटि ॿ पॉइंट्स आहिनि. हाणे ही जेको सिनो आहे इन जी माना आहे सेम,
plus names means names, not meanings. Synonyms means you may say also etymology. इनखे तव्हां etymology चई सघो था. हाणे असल में असां पंहिंजा लफ़्ज़ जॾहिं असां टेस्ट में अची वञनि त उहे लफ़्ज़ कीअं सुञाणनि जेकॾहिं उन्हनि खे असीं तरकीब कंदासीं या उन्हनि खे विरहाईंदासीं ऐं उहो ॾांहुं हूंदो त कंहिं हद ते असां माना जे वेझो पहुची सघंदासीं. त हाणे सिनो जो मक़सदु सेम आहे, नेम्स जो मक़सदु नेम्स आहे. त हाणे फ्री माना थींदी सेम नेम्स सेम मीनिंग यू से आल्सो. सो सेम नेम्स is synonyms. Opposite is different. Antonyms. Anto means oppose. Plus name, I think same. Means opposite name. Opposite name is called antonyms. Simply त असां हिकिड़ो माना खणंदा आहियूं. मिसाल तौर ते असां वटि भई हिकु ही आहे फ्रेंड. हाणे ज़ारा जेकॾहिं हिन जो ऑपोज़िट खणो एनिमी खणंदासीं, फो खणंदासीं, माना एनिमी बि आहे फो बि आहे. जेकॾहिं लफ़्ज़नि जी दुनिया में वञिबो त अञा शायदि खोड़ सारा मतिलबु अगेंस्ट बि असांजो हुन में अची थो वञे, अपोनेंट असांजो हुन में अची थो वञे, खोड़ सारा लफ़्ज़ अची वेंदा. पर हाणे मक़सदु इहो थो थिए जेकॾहिं असां वटि काफ़ी अहिड़ा लफ़्ज़ बि अची वेंदा आहिनि जेके तमामु थोरो वॾा बि हूंदा आहिनि, उन्हनि जी माना कढणु ॾाढी ॾुखी हूंदी आहे. हाणे असीं कोशिशि अॼु जेको असांजो माना जेको टॉपिक आहे उहो आहे त असां माना पंहिंजी कीअं सुञाणूं. हिकु अहिड़ो बि अव्हांखे ॾेई छॾिजे छो त हिते हिकिड़ो मख़सूसु टाइम आहे, अधु कलाक खां पोइ वरी ॿियो टीचर अची वेंदो त तव्हां वरी पंहिंजे मुंहं सां थोरो कोशिशि कंदा त मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो. हाणे असां सभ खां पहिरीं ही असां हिकिड़ो सिंपल कॉन्सेप्ट तव्हांखे ॾिनो. जेकॾहिं ईअं खणंदासीं असां पंहिंजो सिनोनिम एंटोनिम आसानी सां करे वेंदासीं. पर असुल में असांजो जेको मक़सदु आहे माना मालूम करणु. मक़सदु छा आहे लफ़्ज़ जो? हाणे मिसाल तौर ते असां हिते लफ़्ज़ लिखूं पिया हाणे माना अव्हां खां कढाइण जी कोशिशि कंदासीं. कंहिं शार पुट ख़ूब सुध हिकिड़ा लफ़्ज़ चया आहिनि. मुंहिंजी दिलीअ जो दिलबर, मुंहिंजी दिलीअ जो दिलबर महबूब मुस्तफ़ा, रहमत जो प्री कर, रहमत जो प्री कर महबूब मुस्तफ़ा, क़ुरान जे पारनि में आसमान जे तारनि में गॾु रब जे ज़िक्र सां महबूब मुस्तफ़ा. त हाणे हिकु त नाओ मिठो मुंहिंजे महबूब जो. हाणे असां सिर्फ़ु हिकु पॉइंट ई था खणूं था MA. त इन जी माना छा थी? छो त मां तव्हांखे हिन ख़ूबसूरत सिटुनि में इन जी माना ॿुधायो, पर जे अञा बि ॾुखियाई लॻे त ही लफ़्ज़ अम्मा माउ जीज जे लाइ कंहिं शाइर चयो आहे ऐं उनजो शाइर आहे जतोई नालो मूंखे ज़हन मां थोरो निकिरी वियो आहे. I kiss the hands that rocked my cradle. उन्हनि हथनि तां सदके जे मुंहिंजो पींघो लोॾियो. That hands much sweeter than the daffodils, than the roses and the petals. उहे हथ गुलाबनि जे गुलनि खां वधीक, माउ जा अथव माखीअ खां मिठा, डेफोडिल्स गुलनि खां वधीक. Though they
Use the big time is fresh. असांखे निपाईंदे इन्हनि हथनि वॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं. The wrinkled hands are full of grace. पर पोइ बि इहे माउ जा जेके हथ आहिनि शफ़क़त खां ख़ाली कोन्हनि, भरिया पिया आहिनि, काई खोट कोन्हे का. त हाणे हीअ आहे वरी बि असांजी साॻी पॉइंट MA. पुट अचे पई ॻाल्हि सम्झ में. असांखे असुल माना ॻोल्हणी आहे. उन खां पोइ तव्हां सां थोरो शेयर कंदासीं. ही MA आहे फातिमा. हुज़ूर जी नियाणी जो बि नालो आहे. जॾहिं पाण वेठा हूंदा हुआ अमा फातिमा ईंदी त पाण अदब में उथी बीहंदा हुया. इहो मुहबत जो नालो आहे. आवाज़ कोन पियो अचे. इहो मुहबत जो नालो आहे. हाणे असां हिते कुझु लफ़्ज़ सिलेक्ट कया आहिनि छो त हूअं छा त टाइम घणो लॻी वञे हा, पर ॾिठोसीं त न जेकॾहिं लिखंदासीं त असांजो इहो पढ़ाइण वारो कमु न थींदो. असांखे जेका तव्हांखे जेका ॻाल्हि ॾियणी आहे उहा असांजे रहिजी वेंदी. छो त यादि रखी छॾियो ही असांजा ऐं अव्हांजा ख़्याल आहिनि. तव्हांजा ख़्याल असांजा ख़्याल कंहिं ॿुधंदड़ वटि छा थी वेंदा आहिनि, हिकिड़ो ख़्यालु बणिजी वेंदा आहिनि. पोइ उहो असांजी ख़्यालनि जी बि तरबानी कंदा आहिनि, असांजे जज़्बनि जी सभिनी जी तरबानी. लफ़्ज़ जेको आहे उनखे असांखे सम्झणु खपे. त हाणे ॾिसो हिते असां हिकु लफ़्ज़ रखियो आहे अमलगमेट. सॉरी हितां था रखूं अमिलियोरेट. हाणे अमिलियोरेट हुन अधे खे ॿुधाएसि भले. अमिलियोरेट जो मक़सदु आहे, ॾिसो पुट हिते वरी बि जेकॾहिं असांजी पॉइंट जेका आहे उहा छा आहे AM. असांजी जेका पॉइंट आहे AM, जेका मां पॉइंट ऑलरेडी हिते ॾेई आयो आहियां MA फातिमा. त यादि रखी छॾियो लफ़्ज़ जूं शिकिलियूं मुख़्तलिफ़ रूपनि में असां वटि ईंदियूं. पर जेकॾहिं इहो हिकु रूट आहे त उन रूट जी जेका माना थींदी न उहा थींदी हीअ, जेका मुंहिंजे ख़्याल में मां हिकु शेर सूरत में तव्हांखे ॿुधाई, हिन सूरत में ॿुधाईसीं, माउ जी सूरत में ॿुधाईसीं. त हाणे असुल में हीउ जेको अमिलियोरेट आहे इन जो मक़सदु आहे जेकॾहिं असां में का कोताही थी वञे, असांजे पढ़ण में का कोताही थी वञे, कंहिं न कंहिं तरीक़े सां थी वञे, त हाणे असां उनखे इम्प्रूव कीअं कयूं. इम्प्रूव तॾहिं कंदासीं जॾहिं असां में जज़्बो हूंदो, जॾहिं असांजी दिलि उहा चाहींदी त असांजो शौक़ु उन में जाॻंदो त असां उहा ॻाल्हि आसानी सां करे वेंदासीं. अदरवाइज़ माना उन में का बि इम्प्रूवमेंट कान्हे. हाणे हीउ जेको लफ़्ज़ अमिलियोरेट असां हिते रखियो आहे इन जो मक़सदु आहे बेटर देन बिफोर. बेटर देन बिफोर. हाणे बेटर देन बिफोर थींदो ई तॾहिं जॾहिं तव्हां उन में दिलचस्पी वठंदो. बुक असांजे साम्हूं आहे, पढ़ूं था पिया, बट वी आर नॉट टेकिंग इंट्रस्ट. त पुट उहो असांखे लाभ न मिलंदो. कंहिं बि कम में जज़्बो, जोश, महिनत दरकार हूंदी आहे. जेसीं ताईं उहा न थींदी त असांखे उहा प्रॉपर वे में रिज़ल्ट कान मिलंदी. त अमेंड बि तॾहिं थींदी तव्हां कंहिं कम में तरमीम तॾहिं कंदो जॾहिं तव्हां सभिनी जी उन में राय शामिल हूंदी. जे न त हिकु ॿिनि माण्हुनि जी ॻाल्हि कोन हलंदी. माना जेकॾहिं तव्हां अमेंड कयो था त यू आर सेटिस्फाइड विथ ईच अदर, त पोइ यकीननि उन मां असांखे रिज़ल्ट मिलंदी. उन खां पोइ मिटिगेट आहे, छो त इहे सभई जेके माना हुन टू इम्प्रूव आर्गुमेंट. हिकु मेडिकल लिहाज़ खां जेकॾहिं चवां आम हिकिड़ा जेके नंढड़ा ॿार हूंदा आहिनि, सियारे जो मौसम पर छाती ख़राबु थी पवंदी आहे, पोइ आर्गुमेंट में डॉक्टर कॾहिं कॾहिं सजेस्ट कंदो आहे ॾियोसि, त उन मां असांखे रिलीफ मिलंदो आहे उन नंढड़े ॿार खे. त मक़सदु चवण जो जेकॾहिं उहा उनखे न ॾिजे त वधीक नुक़सान बि थी सघे थो. त चवण जो मक़सदु मिली जुली कमु करण में मज़ो हूंदो आहे, प्यार में, मुहबत में, शफ़क़त में, दोस्तीअ में. जेकॾहिं तव्हां पंहिंजे किताबनि खे पंहिंजो कंदो, उन किताब कॾहिं बि तव्हांखे
परे कोन छिकींदो। ऐं किताब खे कॾहिं बि तव्हां पढ़ो यादि रखी छॾियो, हीअं करे पढ़ंदा कयो, छो त काफ़ी ईअं हूंदा आहिनि कुर्सियुनि ते वेठा हूंदा आहिनि, पंहिंजे बिस्तरे ते वेठा हूंदा आहिनि, किताब हीअं करे पढ़ंदा आहिनि। जॾहिं किताब असां ते हावी आहे त उहो ई कुड नॉट गेट एनीथिंग। किताब असांजो माना बहितरीनु दोस्त आहे जेको असांखे काफ़ी हिकिड़ो माना मंज़िल ताईं पहुचाए थो। त हीअ आर्गुमेंट वरी ॾिसंदासीं कॉमेट। हाणे कॉमेट में वरी सेम पॉइंट असांजी मौजूदु अचे पई पुट, जेको कमु तव्हां पंहिंजे प्यार मोहबत सां कंदव त यादि रखी छॾियो उन कम में असांखे कामयाबी मिलंदी। त अहिड़े हिसाब सां हिन जी जेका माना असांखे जेकॾहिं नथी अचे भले न अचे, पर जेकॾहिं असां हिकु रूट वर्ड पढ़ी चुका आहियूं, अलाए केतिरा रूट वर्ड आहिनि, पर कंहिं ईअं न त जिथे बि एम ए अचे त उनजी माना इहा निकिरंदी, पर कंहिं हद ते इहा माना निकिरे थी। इहो ज़हन में रखिणो आहे। त हिन हीअ जेको कॉमेट आहे उनजे हवाले सां बि साॻी उहा माना निकिरंदी, साॻी हीअ ई माना निकिरंदी। वरी जेकॾहिं असां मैनिपुलेट करे छॾियुसि, भई तव्हां को बि इशू थींदा आहिनि इंसान जी ज़िंदगी में, इंसान जी जेका ज़िंदगी आहे न उहा हिकु इम्तिहान जो नालो आहे, जुस्तजू जो नालो आहे। कमु कबो तरीक़े सां कबो त ज़ारा ज़िंदगी असांखे मालामाल करे छॾींदी आहे। त उहे कम जेकॾहिं तव्हां प्यार ऐं मोहबत सां हैंडल कंदव त केॾियूं बि नफ़रतूं हुजनि प्यार में बदिलजी वेंदियूं। पर उन हिसाब सां हीउ जेको आहे अमल गमेट। हाणे अमल गमेट में जॾहिं ईंदासीं त हाणे हिन में तव्हां ॾिसंदो साॻी पॉइंट असांखे मिले पई, हिते बि मिले पई। त उहा अमल में जेकॾहिं के असां अमा करे खणूं त उन हवाले सां तव्हांखे असां हिकु शेर ॿुधायोसीं त उन्हनि हथनि था सदके जंहिं असांजो पींघोलो ॾियो। मुंहिंजे ख़्याल में हिन दुनिया में माउ जहिड़ो वधीक ॿियो त को रिश्तो आहे ई कोन। त उन मां बि असांखे जेकॾहिं असां हीअ लफ़्ज़ अहिड़ो ढिघो अची वञे ऐं असीं मानाऊं कढूं, या त डिक्शनरी खोलियूं या त मोबाइल जे थ्रू का माना कढूं, त असांखे सिर्फ़ु पंहिंजे हिन लफ़्ज़ खे फोकस करिणो आहे त थी सघे असांखे जेको बि ऑप्शन हूंदो वेझड़ाई वारो कंहिं न कंहिं हद ते असां हुनजे वेझो पहुची वेंदासीं। त इन जी माना बि हूंदी यकीनन लव, काइंड, फ्रेंड, छो त ही सभई इहे ई मानो खणंदा। हिते बि असांखे इहो रूट मिले पियो, हिते बि असांखे इहो रूट मिले पियो। हाणे हीउ उनजो आहे सिनोरियम, मर्ज, शामिलु करणु। तव्हांजा दोस्त तव्हांखे जॾहिं माना आमादा करे था वञनि यकीनन तव्हां बि उन्हनि जो साथ ॾींदा। साथ ॾींदा त उन में हिकु मुहबत भाईचारो क़ाइमु थींदो। भाईचारो जॾहिं कामयाबु थींदो त ॾुखियूं शयूं बि हल थी वेंदियूं आहिनि। उनखां बाद में हीअ आहे अमिनसिस। हाणे अमिनसिस में जेकॾहिं असां पहिरियों असां जेको आहे सो पंहिंजो रूट वर्ड मुंहिंजे ख़्याल में हिते बि खणी चुका आहियूं। त हिन जो मक़सदु आहे अ पर्सन हू असिस्ट यू, उहो माण्हू जेको अव्हांजी मदद करे। बाबा मदद करण खां सवली कोन हूंदी आहे। ज़ारा तव्हां अहिड़ो माहौल ठाहींदा आहियो तॾहिं उहा मदद मिलंदी आहे न, पाण कोन मिलंदी आहे। त उन में बि फ्री फ्री असांजी जेका माना निकिरे पई उहा इहा ई पई निकिरे। हीअ आहे हाणे असां वटि माना हिकिड़ो टॉपिक मटिजी वियो, मल। हाणे मल जो मक़सदु आहे बेड, ईविल, ये सभु मानो हिन साॻियूं आहिनि। अगेंस्ट। हाणे जेकॾहिं असां वेही चऊं भई बेड आहे, इज़ इट गुड? बिल्कुलु ख़राबु आहे, ठीकु आहे न। ऐं जॾहिं उहो ख़राबु आहे त हाणे असां वटि जेको हिकिड़ो रूट वर्ड आहे, जेकॾहिं असां वटि हिकिड़ा लफ़्ज़ मिलनि त भई जेको आहे सो मल एड राइट आहे। एक्चुअली एड राइट हिकिड़ो फ़ोनू बि हूंदियूं आहिनि, उनजी एक्चुअल जेका माना आहे सा हूंदी आहे स्किल, फन, ठीकु आहे।
त हाणे हिते जॾहिं उनजो हिकिड़ो रूट वर्ड मिली वञे, मां पहिरियां बि ॻाल्हि करे चुको आहियां त ज़रूरु न आहे त इहो जेको केस आहे उहो सभिनी लफ़्ज़नि सां हुजे, या एम ए जेको लफ़्ज़ असां कढी छॾियो या ए एम कढी छॾियो त सभिनी लफ़्ज़नि सां हुजे, न कंहिं हद ते मां तव्हांखे चयो त असांखे उहा माना मिलंदी। हाणे हिन जी माना जेकॾहिं भई हिकु ॻाल्हि चई वञे जेका असां तव्हांखे अकवाट लॻे त उहा लाइक कंदासीं, जेका ॻाल्हि हिते अहिड़ी चई वञे जेका तव्हांखे बि अकवाट लॻे, असांखे माना उनखे असां पसंदि न कयो त असीं उनखे फॉलो कोन कंदासीं। त अहिड़े हिसाब सां हिन जो मक़सदु अकवाट बंगल समटाइम्स ईअं थींदो आहे, असांजा किताब पिया हूंदा आहिनि, पोइ तव्हांजा नंढा भाउ अची वियो, भाइटियो अची वियो, भाइटी अची उन किताब ते लिखंदा अलाए छा था लिखा, यू हैव बंगल्ड माई बुक्स, तव्हां त मुंहिंजे किताब जो सत्यानाश करे छॾियो, या लिका पाए छॾिया, ख़राबु करे छॾिया या फाड़े छॾिया। त मक़सदु हिकु सुठी हालति मां ख़राबु हालति में हलियो। त हीउ हिकिड़ो रूट वर्ड आहे जंहिंजो मक़सदु आहे सिर्फ़ु, ठीकु आहे बेटा, माना हिकु पॉइंट असांखे इहा मिली सिर्फ़ु एम ए वारी, ॿी पॉइंट असां सिखीसीं सिर्फ़ु वरी मल वारी। हाणे इन जो मक़सदु इहो थियो हर मलेडी। हाणे हिन जो फिरी सिरी जेकॾहिं इंसानु बीमार थी पवंदो आहे पोइ ख़राबु लॻंदो आहे, भलो लॻंदो आहे पता सुठो, उनजी तबियत पंहिंजो पाण खे बि भली न लॻंदी आहे, ऐं रब खे सताईंदो आहे त ए मुंहिंजा रब मूं ते रहम कर। त मक़सदु पाण खे बि ख़बर पवंदी इहा ॻाल्हि ठीकु न आहे, त पोइ उनजे लाइ ज़ारा इहा माना निकिरंदी ही मल एप्रोप्रिएट आहे, ही मिसयूज़ ऑफ वर्ड्स, गुथा लफ़्ज़ जेकॾहिं केरु कढे थो या चवे थो त उहे बि दिलि खे न वणंदा आहिनि, हालांकि भली ॻाल्हि उहा हुजे जेका तव्हांजे दिलि खे वणे। हाणे ॾिसणो इहो आहे त हीअ असां सिर्फ़ु हिकिड़ा ॿ रूट वर्ड कया आहिनि, मां पंहिंजी गुफ़्तगू में अव्हांखे शामिलु करण जी कोशिशि कंदुसि, एंड आई होप डेट यू वुड कोऑपरेट मी विथ मी। सो नाउ यू गिव मी एनी वर्ड डेट स्टार्ट विथ एम ए। हाणे अहिड़ो हिकिड़ो मूंखे तव्हां लफ़्ज़ ॾियो जी माना एम ए सां निकिरे ऐं असीं चऊं त वाक़ई, मिसाल तौर ते हिकिड़ो जेकॾहिं कॾहिं अहिड़ा लफ़्ज़ अची वेंदा आहिनि, अमोरल, या कॾहिं कॾहिं असीं ए एम करे बि खणंदा आहियूं ऐं ए एम करे बि खणंदा आहियूं, कॾहिं कॾहिं हिनखे हीअं बि करे खणंदा आहियूं, माना सभिनि जी मट आहे। हीउ जेको ए एम आहे हिन जो मक़सदु आहे असेंबली मेंबर। हाणे असेंबली मेंबर जेकॾहिं आहे त भई असेंबली मेंबर थियो कीअं, ज़ारा जुस्तजू कई, तव्हां असां उनखे सपोर्ट कयो, त उन जी माना बि वरी फिरी फिरी ॾिसो साॻी उन हिसाब सां निकिरे पई। वरी जेकॾहिं असां ए एम खे खणूं त इन मां खोड़ सारियूं मानाऊं, यू मे टेक आल्सो अर्ली मॉर्निंग करे सघोसि था, आफ्टर मी करे सघोसि था, एंटी मेरिडियम करे सघोसि था, खोड़ सारियूं उन जूं मानाऊं निकिरनि थियूं। हाणे जेकॾहिं ॾिसो साॻियो असां वटि वरी ए एम अची वियो, छो त हिकु लंबी चौड़ी लिस्ट हुई, चाहियोसीं जेकॾहिं लिखंदासीं त कलाक हिते लॻी वेंदा, टाइम असांजो बचंदो कोन। त हाणे जेकॾहिं वरी असां ए बी सी जे थ्रू वञूं त हिनखे थोरो पाण सेपरेट कंदासीं त हीउ ऑलरेडी थी वेंदो मोरल। मोरल माना इख़लाक़, मोराल में हिनखे असीं चई सघूं था, हीउ इख़लाक़ थी वियो। हाणे असुल में जेकॾहिं वरी असां हिनखे हीउ कढी था विझूं अमोरल, हीउ हिन खां असां कढी छॾियो, जेकॾहिं हिन में आहे त हिन ए जी यादि रखी छॾियो, इंग्लिश जेका मीनिंग आहे ए बी सी जे हवाले सां उहो आहे विदाउट, माना हुन में मोरल आहे ई कोन, त निगेटिव माना निकिरी वई। पर जेकॾहिं असां हुन पंहिंजे रूट वर्ड में खणंदासीं हिनखे ए एम करे खणंदासीं त यादि रखी छॾियो त उहो वरी मोरल सां भरपूर बि आहे। त मक़सदु किथे ए जी माना निकिरी अलॻि थी वई त किथे एम जी माना अलॻि थी वई। हाणे मां चाहींदुसि त तव्हां मज़ा मूंखे को अहिड़ो लफ़्ज़ ॿुधाए जंहिंखे असीं चऊं त वाक़ई उहा माना इहा निकिरी सघे थी। हा, मैप, गुड। हिनखे ड्राइंग भले पुटु ड्राइंग नोट करिणो हुजे त पंहिंजो करे छॾियो ऐं तव्हां इहे लफ़्ज़ सोचे वठो, ठीकु आहे न। हाणे मां कोशिशि कंदुसि त तव्हां खां इहे लफ़्ज़ वठो। हा,
For example, is there map of Pakistan here? I think no. हाने असल में मैप में भी असांजो रूट वर्ड ए में अची वियो हाने मैप ठाहियो आहे तव्हां ठीकु आहे पर उन मैप खे ठाहिण जे लाइ फर्स्ट ऑफ ऑल यू हैव प्रिपेयर्ड योर माइंड एंड मे बी यू हैव टेकन सम सजेशन फ्रॉम योर फ्रेंड्स तव्हांजो उन में महिनत हूंदी तव्हांजो उन में जज़्बो हूंदो शौक़ु हूंदो तॾहिं तव्हां वञी एबल थी वेंदा हाउ टू मेक मैप ऑफ पाकिस्तान त फ्री माना भाई अची वई ज़ाहिरी तरह जी माना आहे नक्शो पर रूट जे हवाले सां तव्हां उन में दिलचस्पी वरिती त अलाह तव्हांखे कामयाबी ॾिनी ऐं तव्हां नक्शो हिकु जोड़े छॾियो इज़ देयर एनी वर्ड हिन लाइन मां को मिले हाँ मेक तव्हां जेकॾहिं ठाहियो हिकिड़ो वर्ब आहे मेक आम ही हिकु लफ़्ज़ आहे पर वर्ब आहे आमतौर सां चवंदा आहियूं ॾिसो वरी असां ग्रामर साइड ॾिसां वञूं दिस This house is made of wood. ठीक है बेटा काफ़ी घर अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके ऐं तव्हांखे जिते किथे नज़र ईंदा त उन घर खे जोड़ण जे लाइ तव्हां केतिरी जुस्तजू कई केतिरो मटीरियल वरितो केतिरी तकलीफ़ कई छो त तव्हां पंहिंजो हिकिड़ो माइंड सेट करे छॾियो त मूंखे पंहिंजे बच्चनि जो अझो ठाहिणो आहे ऐं उन अझे में असीं ऐं तव्हां सभु मिली जुली रहंदा आहियूं त मक़सदु हिन खे जेकॾहिं उन हिसाब सां खणूं त बि असांजो मेक ठहंदो पर हाणे हिकु हिते ॿी पॉइंट अची पई वञे त मां बहितर पियो सम्झां त उहा तव्हांखे ॿुधाए छॾियां छो त लिखिजी वई आहे त ॿुधाए छॾियो ॾिसो दिस हाउस इज़ मेड ऑफ वुड पहिरीं जेको पोयों लेक्चर हो उहो हाउ टू पास द वर्ड्स लफ़्ज़नि खे असां कीअं पास कयूं तव्हां जेकॾहिं ॾिसंदो त भई असांजी हीउ जेको सेंटेंस आहे कहिड़ी पोज़ीशन में आहे हीउ असांजो प्रेपोज़िशन अची वियो न लफ़्ज़नि खे सुञाणूं कीअं पार्ट्स ऑफ स्पीच कीअं सुञाणूं सुभाणे टेस्ट तव्हांजी थींदी त तव्हां पंहिंजा 8 ई लफ़्ज़ कीअं था उहे तव्हां हैंडल कयो हे प्रेपोज़िशन आहे यादि रखी छॾियो प्रेपोज़िशन जॾहिं बि हूंदो त प्लस नाउन पाण सां खणंदो जॾहिं बि हूंदो उहो प्लस में पाण सां गॾु नाउन खणंदो अगरि जेकॾहिं हे प्रेपोज़िशन आहे त हिन जो अॻियो जेको आहे हीउ असांजो नाउन ठहंदो न पर जॾहिं इहो नाउन ठहंदो त यादि रखी छॾियो दिस इज़ अ सबस्टेंस दिस इज़ अ सबस्टेंस हाणे वरी जेकॾहिं हिन लफ़्ज़ खे असीं मटाए वेंदासीं असुल लफ़्ज़ असांखे सुञाणा आहिनि त असांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो मिसाल तौर ते असीं चऊं हाणे हिन जी माना असां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे हीअ असांजो सबस्टेंस कोन्हे हाणे ख़बर आहे हिन माना छा आहे देयर इज़ अ वुड बिसाइड या नियर असां को बि लफ़्ज़ लॻाए सघूं था नियर द रिवर हा हाणे हिते हीअ असां वटि हो सबस्टेंस माना लफ़्ज़नि जी असां माना कीअं सुञाणूं उहो असां वटि थोरो स्किल हुजणु खपे ठीकु आहे हाणे हिते असां वटि उहो सबस्टेंस कोन्हे हिन जो मक़सदु आहे नदी जे किनारे वण आहिनि हाणे हिते वुड माना हिकिड़ो वणु ठहियो या ईअं खणी सम्झो खोड़ सारा ॿिया बि वण आहिनि ठीकु आहे त हाणे मूंखे ॿियो लफ़्ज़ केरु ॿुधाईंदो बेटा जेको असांजो एम ए सां थिए हीअ पॉइंट बि असांजी थी वई जी बेटा मटीरियल थी वियो हीअ बि सम्झो असांजो हिकिड़ो सी आहे समुंड आहे मेरीन फिशिंग तव्हां हुन में मुंहिंजे ख़्याल में पढ़ियो हूंदो प्रोफेशन में टीचिंग एंड फिशिंग में हाणे ॾिसो समुंड कुदरत जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ो काइनात आहे ॾिसो न समुंड जे अंदरि बि केॾा पखी जीत मच्छियूं पाण प्यार मोहबत सां रहनि पिया त उन हवाले सां बि
अगरि जेकॾहिं समुंड में तव्हां इन पर्पस सां वेंदो पंहिंजे रोज़ी के मतिलबु प्यार मोहबत सां वेंदो नफ़रत सां त कोन वेंदो त माना कहिड़ी बि ॾेई करे वरी बि असांजो रूट वर्ड जेको साॻियो पियो थिए हाणे मिसाल तौर ते काफ़ी करे कॾहिं वरी हिन रूट ते था अचूं जेको पाण ठाहे छॾियो सवेर हाणे जिथे बि तव्हांखे हे रूट वर्ड मिले त उन जी माना असां वटि थींदी बैड इल सिक माना ख़राब में असां हुन जी माना कढंदासीं यादि रखे छॾियो असांखे फॉलो करिणो आहे छो त ईअं अलाए केतिरा सौनि में हज़ारनि में लफ़्ज़ ईंदा न असां उनजो केतिरियूं असां डिक्शनरी खोलींदासीं या कंप्यूटर में या मोबाइल में पिया ॾिसंदासीं ईअं त असांजो टाइम वेस्ट थी वेंदो कोशिशि कयो पंहिंजो उन लफ़्ज़ खे सुञाणो उन लफ़्ज़ खे सुञाणींदो त तव्हां पंहिंजो आसानी सां इम्तिहान ॾेई वेंदो हाणे मिसाल तौर ते जेकॾहिं असां हीअ त हिकिड़ो रूट वर्ड हुयो मिसाल जेकॾहिं असीं चऊं न सर ही वेंट आउट त यकीननि तव्हां चवंदो हीअ प्रेपोजिशन आहे अहिड़े हिसाब सां जेकॾहिं असीं हीअ लिखूं यकीननि तव्हां चवंदो इहो प्रेपोजिशन आहे पुटु जॾहिं लफ़्ज़ असां सुञाणींदासीं न जॾहिं बि लफ़्ज़ असां सुञाणींदासीं त असांखे ख़बर पवंदी दिस इज़ नॉट अ प्रेपोजिशन दिस इज़ एडवर्ब पर तस्वीर कहिड़ी में तव्हांखे मिलियो आहे उहो हर्फ़ जर जी सूरत में मिलियो आहे पर हीअ असांजो हर्फ़ जर आहे कोन छो त हीउ जुमिलो सवेरे असां लिखो प्रेपोजिशन खे खपे नाउन बट आफ्टर प्रेपोजिशन देयर इज़ नो अदर वर्ड सो दिस इज़ नॉट प्रेपोजिशन बट दिस इज़ एडवर्ब हाणे असांजी जेका तव्हां टेस्ट जेका बि कंदव तव्हां जेकॾहिं उनखे इन फॉलो में खणंदव न तव्हां बिल्कुलु पंहिंजी पार्सिंग आसानी सां करे वेंदव ऐं लफ़्ज़ सुञाणे वेंदव भले सिनोनिम हुजे एंटोनिम हुजे तव्हां आसानी सां करे वेंदव भले तोड़े जो हुनजी तव्हांखे माना बि न ईंदी हुजे पर हुनजो कॉन्सेप्ट तव्हांजे ज़हन में अची वियो त पुटु असांजी माना उहा निकिरी वेंदी हा ॿियो को लफ़्ज़ जो हिनखे ट्रायूं भले ठीकु जेसि तव्हां सोचे वठो हा हीअ असां ए करे छॾी हिते ओ करे छॾियोसीं पर कॉन्सेप्ट आहे एम एम ओ एम खोड़ सारा ॿिया बि लफ़्ज़ आहिनि त हाणे मॉस्क में असां मस्जिद में ॾिसो नंढो वॾो अमीर ग़रीब प्यार मोहबत सां बीहंदो आहे सिफ़ में हा पुटु त चवण जो मक़सदु आहे दिस रूट वर्ड विल लीड अस टू द लव कहिड़ा बि असांजा सिनोनिम कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे ख़ासि तौर ते तव्हांजो नंढो इम्तिहान आहे पर जेका एंट्री टेस्ट थींदी आहे न उन में तमामु हिकिड़ा लेंदी लफ़्ज़ असांखे मिलंदा आहिनि पोइ उन में असीं कोशिशि इहा कंदा आहियूं त उनजो रूट वर्ड कढूं रूट वर्ड कढंदासीं त असांजी माना आसान थी वेंदी हाणे अहिड़ो को ॿियो लफ़्ज़ जो पुटु शाबाश जी कमांड हाणे जेकॾहिं असां हीअ ठीकु आहे असां उन लेवल ते आहियूं जो असांखे माना ख़बर आहे भाई हिन जो मक़सदु आहे हुकुम पर हुकुम जी बजावरी तव्हां तॾहिं कंदव जॾहिं तव्हां हुनखे फॉलो कंदव हुनखे माना उन हिसाब सां जवाबु ॾींदव त ज़ाहिरा उन ते तव्हां अमल कंदव प्यार मोहबत सां अदरवाइज़ मुंहिंजे ख़्याल में अॼुकल्ह कंहिंजी ॿुधे थो हा पुटु त उन मंझि बि असांजी माना फ्री माना वरी बि उहा ई मिलंदी त हाणे चवण जो मक़सदु असां वटि हिकिड़ा अहिड़ा जी दादा ओबे ई ॻाल्हि आहे न ओबे प्यार जो नालो आहे यादि रखी छॾियो ओबे यूअर पेरेंट्स यूअर टीचर्स यूअर एल्डर्स प्यार जो नालो आहे त चवण जो मक़सदु असां इहो रूट वर्ड जेको बि एम ए खणंदासीं न असां वटि उनखे असीं पाण पास कयूं त असां वटि पॉइंट कहिड़ी आया हिन जे लफ़्ज़नि जी असांखे माना ई कोन थी अचे त पोइ असीं माना कीअं कढंदासीं पोइ असीं कोशिशि कंदासीं पंहिंजे हिन रूट वर्ड खे फॉलो कंदासीं छो त असांजे हिन में छा थींदो टाइम बचंदो लफ़्ज़ खे असां मालूम करे वियासीं माना भाई जेके बि असांखे ऑप्शन हूंदा ए हूंदो बी हूंदो सी हूंदो कंहिं वेझो त असीं पहुचंदासीं इज़ देयर एनी वर्ड इन योर माइंड अबाउट एम ए
information. Is there any word in your mind? Bioko? What? Message. Our root word is MA. Is there any other word? Majority. MA, is there a point? You are in majority, means you are in a strength. No one can take your name if you are in majority. जेकॾहिं तव्हां घणाई में आहियो त यादि रखी छॾियो, यू आर इन यूनाइट पोज़ीशन, त को बि अव्हां जो नालो न वठंदो। वरी फ्री श्री माना वरी बि असांजी वई कहिड़ी लाइक, फ्रेंडली, लव, मेजॉरिटी पर ईअं थींदी आहे न। Is there any other word? What? Management. Today I want to involve candidates because these students have to take test as they did not feel any difficulty at the time of test. So